अचो सही अचो 10,000 रुपए में सारी जिंदगी वेही खाओ हलिया अचो हलिया हलिया बच्चा पंहिंजे ॿारनि बच्चनि समेत वे पंहिंजे घरवारी पंहिंजे अमर सजन समेत वेही करे खा सॼी जिंदगी हिकु ॿिनि ॾींहं लाइ न 10 साल 20 साल 50 साल ताईं वेही खा बच्चा हलिया हलिया इहो ऑफर महदूद मुद्दत लाइ थी हलिया इलाइक़े वारा 10-15 मिंट ॾींदा असां ॿिए इलाइक़े हलिया वञूं था हलिया अचो अचनि त कोई नथा यार ईंदा दारो हलिया अचो 10,000 में सारी जिंदगी वेही खाओ हलिया अचो हलिया गरीब हलिया गरीब हलिया सॼी जिंदगी 10,000 में वेही खा 10,000 में सॼी जिंदगी खाओ असां ते मरी आऊं यार पठे ते लोड़े ॿार बच्चा भी लोड़े मरी आन मां वञा सोठा 10,000 में वेही खा 10,000 में गरीब हाँ 10,000 में सॼी जिंदगी वेही खाओ असां हिते सॼी उमिरि भू भरे असांजी जिंदगी गरी विया असांजा बच्चा लोड़नि था असां उते ई पिया आहियूं अॼु पंहिंजी क़िस्मत आज़मावा ॾिसां थो इहा कीअं 10,000 में जिंदगी सवरजी वञे थी अचो तमाम बेहतरीन हिन महंगाई वाले दौर में सस्तो ऑफर थी बच्चा हलिया हलिया नंढा हलिया वॾा अचो हलिया मिस्किन हलिया 10,000 में सॼी उमिरि वेही खाओ यार थोरी घड़ी लाइ हिते वञा जल्दी कया यार इन त निकिरी वञनि अगर तो बता छोरा भजाए मारी गर्मी में को माण्हू ही ना कुत्तो ही नजर नथो अचे हिते त अरे साम्हूं हमरा अचे थो हिकिड़ो 10,000 सॼी उमिरि वेही खाओ 10,000 में सॼी उमिरि वेही खाओ ना ये 10,000 तव्हांखे मां नमी या सुखड़ी मूंखे ॾियो पक पैसा अथी न बिल्कुलु आहिनि हल त लॻांसि था ॿोली हाला 10,000 हिकु 10,000 ॿ ये बाकी ॾियो न यार मां तव्हांखे पैसा ॾियां थो घणी ॿोली लई 10,000 जी ॿोली 12,000 12,000 हिकु 12,000 ॿ ओ बीजो या सुखड़ी मांजी आ घणा पैसा लेके तैयार है तू हिंदी घणा ॾिना 12,000 मां 16 ॾिना मां 16,000 लॻे थो 16,000 हिकु 16,000 ॿ 18,000 ॾींदुमि Oh no! शिकिल ॾिसे सुभाणे 18,000 18,000 हिकु 20,000 हल हाल तू भी हल वञो थी हल या सुखड़ी मूंखे 20,000 हिकु हल 20,000 ॿ कोई नहीं दो मांजी आई है साईं तव्हां घटियो सॼी जिंदगी वेही खाइण खां वॾे नसीबनि वारो पोढ़ाए में छा वेही खाऊं ॾेखारियो सही सबर कयो त वॾे भागनि वारा उहे जेके वॾा खे चंडा हलो 20,000 भी तव्हांखे ॾियां मां पोड़ पाए उमिरि हल पैसा ॾे असांखे तोखे सामान बि ॾियो सामान बि ॾे सॼी जिंदगी हल पैसा त ॾे पैसो अॻु में ॾे पोइ हलूं था ॾेखारो सही शेख फिराड़ जो दौर में छा बि हो तू घणा वटा मथे हुजनि 18 में 20 करो पैसा किराए में वॾो आहे हल खणी हलो ओए बि हो हिकिड़ो त बीह मां सां ॿई कर दांजो वञ चंडे खे यकीन मां ड्राई तूं वञी खणी असां खणी आ हेजी सॼी उमिरि वेही खाऊं सॼी उमिरि वेही हल कमकार रखियो वेही खाऊं वॾी शइ आहे छा बि खाई सघो था पुठा बि थी अच्छा बस शुक्र जो हो तो वया हलिया ॿ अचे थो हमरा बि हां क्या है बाबा भी मजबूत बबुर जे काठी वजह शरतान ठग का थियुमि बचा एड़ियूं खटा मुंहिंजे घर खोड़ पयूं आहिनि तुंहिंजे घर जो असां ज़िमो कयो से छा वेही खा खटा काढे ओए अरे हेॾे अचो 18,000 जो खणी वञो बाबा वेही खा तव्हांखे पुगे 18 में बाबा 16 जो वेही खा अरे दामा के 12 जो खड़ो खटी तूं वेही खा खड़ो ठग फराडी होता मरी आसड़े बोले लुट जी